नाज़रीन ने कभी अहम ख़बर की ॾियो त मीरपुर साकरो वेझो मुसलसल जारी बरसात दौरान ज़बून हाल पुल तां गुज़रंदड़ ट्रक कल्टी थी पिया आहे। साकरो रोड खां ॻोठ सुलेमान बलोच ॾांहुं वेंदड़ लिंक रोड जी टुटल पुल हादसे जो सबब बणी आहे। कमंद सां भरियल ट्रक ॿ कल्टियूं खाई ऊंधी थियण सबब ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। हादसे सबब को जानी नुक़सान न थियो आहे। अवांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया मीरपुर साकरो वेझो मुसलसल जारी बरसात दौरान ज़बून हाल पुल तां गुज़रंदड़ ट्रक कल्टी थी पई आहे। साकरो रोड खां ॻोठ सुलेमान बलोच ॾांहुं वेंदड़ लिंक रोड जी टुटल पुल हादसे जो सबब बणी आहे। कमंद सां भरियल ट्रक ॿ कल्टियूं खाई ऊंधी थियण सबब ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे, जॾहिं त हादसे सबब को बि जानी नुक़सान न थियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया मीरपुर साकरो वेझो मुसलसल जारी बरसात दौरान ज़बून हाल पुल तां गुज़रंदड़ ट्रक कल्टी थी पई आहे। साकरो रोड खां ॻोठ सुलेमान बलोच ॾांहुं वेंदड़ लिंक रोड जी टुटल पुल हादसे जो सबब बणी आहे। कमंद सां भरियल ट्रक ॿ कल्टियूं खाई ऊंधी थियण सबब ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे, जॾहिं त हादसे सबब को बि जानी नुक़सान न थियो आहे। मीरपुर साकरो वेझो मुसलसल जारी बरसात दौरान ज़बून हाल पुल तां गुज़रंदड़ ट्रक कल्टी थी पई आहे। साकरो रोड खां ॻोठ सुलेमान बलोच ॾांहुं वेंदड़ लिंक रोड जी टुटल पुल हादसे जो सबब बणी। अहम ख़बर ॾियूं पिया कमंद सां भरियल ट्रक ॿ कल्टियूं खाई ऊंधी थियण जे करे ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे, जॾहिं त हादसे जे करे को बि नुक़सान न थियो आहे। ही हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।